वअला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इत्रतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। वला तहसबन्ना अल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अहयाउन इंद रब्बिहिम यरज़क़ून। सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्ले अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। सुभान अल्लाह। दोस्त को हाए दादुला तो खासन खलीलन के तो सत्यों सहाय अल्लाह समद बेनियाज सा जा करे सा जाए उन्हें मज आने का उम्मीदान असरार जी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल
मदाह खाने अहल बैत। बेइजाज़त जिनके घर जिब्रील भी आता नहीं। बेइजाज़त जिनके घर जिब्रील भी आता नहीं। कद्र वाले जानते हैं कद्र शाने अहल कद्र वाले जानते हैं कद्र शाने अहल बैत। सुभान अल्लाह। उनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान। उनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान। आए तत्हीर से ज़ाहिर शाने अहल बैत। सुभान अल्लाह। तत्हीर से ज़ाहिर शाने अहल बैत। सुभान घर लुटाना सर कटाना कोई उनसे सीख ले। घर लुटाना सर कटाना कोई उनसे सीख ले। जाने आलम हो फिदाए खानदाने अहल बैत। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम जामे मस्जिद गोबर शहर के अंदर अंजुमन अल-मदद या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीवाना जी तरफ खां तमाम शहर जे मुअज़्ज़िज़ीन जे ताउन सां ख़ुसूसन महबूब ख़ानदान जे ख़ास मेहरबान ऐं ताउन सां अॼु हीअ महफ़िल अज़मत इमाम आली मक़ाम ऐं पैगाम इमाम आली मक़ाम जे मौज़ू ते मुनाक़िद कई वई आहे। सुभान अल्लाह। अॼु जी हिन महफ़िल खे ॿिनि मौज़ूअनि ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ विरहायो वियो आहे। अज़मत इमाम आली मक़ाम ऐं पैगाम इमाम आली मक़ाम। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर करीम रब जे दरबार में सवाल त अल्लाह ताला हक़ ऐं सच बयान करण जी ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ करे। सुभान अल्लाह। अज़ीज़ दोस्तों, क़ुरान करीम जी हिक आयत करीमा तिलावत कई वई। हिन कायनात जो ख़ालिक़ ऐं मालिक केरु आहे? अल्लाह जी ज़ात। सुभान अल्लाह। हिन कायनात खे इज़्ज़त ॾियण वारो, हिन कायनात खे रिज़्क़ ऐं रोज़ी ॾियण वारो, हिन कायनात खे जंहिंखे चाहे जंहिं मक़ाम ते रखण वारो केरु आहे? जो मुंहिंजे करीम रब जी ज़ात। सुभान अल्लाह।
सभई तारीफ़ूं उन करीम रब जे दा जेको इन कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। सुभान अल्लाह। करोड़े दुरूद उन मुहसन इंसानियत इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां जे इंसान खे पंहिंजे करीम रब जे कुर्ब जो रस्तो न रुॻी ॾसियो आहे पर उनखे पंहिंजे करीम रब जे रज़ा में पहुचायो बि। सुभान अल्लाह। लखे करोड़े सलाम उन पाक ज़ाते इमामे आली मक़ाम ऐं सदन रुफ़क़ा जे मथां जन दीन इस्लाम जे लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे अॼु ई तव्हां असांखे मौक़ो फ़राहम कयो आहे जो आज़ाद फ़िज़ा में मस्जिदनि में अज़ान भी ॾेई रहिया आहियूं त क़ुरान करीम जूं तिलावतूं भी करे रहिया आहियूं। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जे कुदरत में को बि हादिसो न हूंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त थोरो आस्ते आस्ते पहिरीं कुझु ॻाल्हायूं, हाणे पुराणा थी विया आहियूं अबू बकर वारा ॿियणी आरी सरा में अचणु थींदो आहे। सुभान अल्लाह। हिन जॻह ते बि हिन मर्द मुजाहिद हज़रत असांजे प्यारे दोस्त हाफ़िज़ मोहम्मद अली साहब जे कावशुर सां फ़क़ीर में अली गोहर जे महिनतुनि में तमामु अलमदद अंजुमन अलमदद या रसूल अल्लाह जी दावत सां जे पहुता आहियूं। थोरो वधूं वक़्ति त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह ताला जे कुदरत में थोरो ॻाल्हाईंदा अचिजो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे कुदरत में को बि हादिसो न हूंदो आहे। अल्लाह ताला जेकी कुझु चाहींदो आहे उहो कंदो आहे। सुभान छो त अल्लाह जे आॾो कुझु बि करणु कुझु मुश्किल कमु न आहे। बसि उन जे कुदरत जे आॾो फ़क़ति एतिरी देरि आहे त मुंहिंजो अल्लाह हुकुम कंदो आहे इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। सुभान अल्लाह। थी पओ उहा शइ थी पवे। यानी मुंहिंजे करीम रब जे कुदरत में कॾहिं बि हादिसो कोन थींदो आहे। अल्लाह ताला जी हिकमतूं पंहिंजियूं आहिनि, अल्लाह ताला जा राज़ पंहिंजा आहिनि। ख़ुदा जी कुदरत हिकमतुनि ऐं राज़नि सां भरियल आहे। ख़ुदा जी कुदरत में कॾहिं बि हादिसो न थींदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात इन ज़मीन ते पंहिंजो नाइब ऐं ख़लीफ़ो इंसाननि मां जंहिंखे चूंडियो आहे उनखे नबी सॾियो आहे। ज़मीन ते जेको अल्लाह जो नाइब ऐं ख़लीफ़ो आहे इंसाननि मां चूंडियो वियो आहे उहो आहे नबी। ऐं सादरनि लफ़्ज़नि में चवां त आम माण्हू ऐं नबीअ में जेको ख़ासि फ़र्क़ु आहे उहो इहो आहे त जेको नबी हूंदो आहे उहो पंहिंजे रब सां कलाम कंदो आहे। जेको नबी हूंदो आहे उहो पंहिंजे रब सां कलाम कंदो आहे। मर्ज़ी उन कलाम कंदड़ जी आहे। कंहिंखे कोई दूर ते घुराए कलाम करे उनजी मर्ज़ी आहे। कंहिंखे हिजाबनि जे पर्दे में रखी कलाम करे उनजी मर्ज़ी आहे। कंहिंखे अर्शन खां बि मथे लामकान ते घुराए वन बाय वन मुलाक़ात करे इहा बि उनजी मर्ज़ी आहे। मालिक आहे उहो मालिक आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं इंसाननि मां जंहिं नबी जो इंतख़ाब करे अल्लाह पंहिंजो नाइब बनायो आहे त चई वठो त उन जे कलाम में बि कॾहिं हादिसो मौजूदु न हूंदो आहे। वरी जुमिलो दोहरायां, जीअं ख़ुदा जे कुदरत में को हादिसो मौजूदु न हूंदो आहे ईअं अल्लाह जे नबीअ जे कलाम में बि कोई हादिसो मौजूदु न हूंदो आहे। छो न हूंदो आहे? ख़ुदा पंहिंजे कुदरत में, ख़ुदा पंहिंजे हिकमतुनि में, ख़ुदा पंहिंजे ताक़त में बेनियाज़ आहे। उनखे कंहिंजी परवाह नाहे, उनखे कंहिंजी ज़रूरत नाहे। लेकिन जेको नबी हूंदो आहे
वो तमाम मामलात में पंहिंजे अल्लाह तबारक व तआला जी कुदरत जो नेमतुन जो ये खणी चो तो मोहताज होंदो आहे। वो उन रब जी मर्ज़ी आहे जंहिं नबीअ खे मोहताज बनाए ॾे, उन जी मर्ज़ी आहे जंहिंखे महबूब बनाए ॾे, उन जी मर्ज़ी आहे खालिक मालिक। पर दुनिया में नबी जेको भी कलाम कंदो आहे उन कलाम में भी हादिसो मौजूद न हूंदो। तो मुझा दोस्त अजीज अल्लाह जे कुदरत में भी हादिसो मौजूद ना है, नबी जे कलाम में भी हादिसो मौजूद ना है। जो तो अल्लाह जो कलाम सच्चो आहे, नबी जो कलाम भी सच्चो आहे। जंहिंखे खुदा इज्जत अता फरमाईंदो आहे, इज्जत अता त मुंहिंजो रब फरमाईंदो आहे, लेकिन उनखे उहो जेको मक़ाम बख़्शींदो आहे उन जो ऐलान ज़ुबाने मुस्तफ़ा मां कराईंदो आहे। किथां ऐलान कराईंदो आहे? ज़ुबाने मुस्तफ़ा मां ऐलान कराईंदो आहे। सभ खां पहिरीं इहा मां बुनियादी ॻाल्हि चई वियुसि त जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ खे अल्लाह जे कुदरत में शक आहे त हू पाण अंदाज़ो लगाए सके तो हू ईमान जे कहिड़ी कैटेगरी में आहे। कंहिं बि माण्हूअ खे जेकॾहिं अल्लाह जे सोने नबी ख़ुसूसन इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़ुबान मां निकतल कंहिं भी लफ़्ज़ जे मथां ज़रे जे बराबर शक आहे त हू पंहिंजे ईमान खे पाण समझी सके थो त उन वटि ईमान जी बाक़ी केतिरी इज़त ऐं हैसियत बची आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो त पहिरीं अल्लाह जे क़ुरान खे, बाद में सुहिणे नबी जे फरमान खे ऐं तारीख़ खे आदो रखंदे करे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ात खे, हसनैन करीमैन जे ज़ात खे आडो रखी करे थोड़ो कुरान के भी ॾिसूं, हदीस के भी ॾिसूं, तारीख़ के भी ॾिसूं त थोड़ो ख़बर पवे त इन्हनि जवाननि खे अज़मत केतिरी ऐं कंहिं अता फरमाई। जंहिंखे ख़ुदा इज़त ॾींदो आहे उहो कंहिं ॿियनि जो मोहताज कॾहिं भी मोहताज कोन हूंदो आहे। छो त ख़ुदा जेको इज़त खसींदो आहे तो उनके इज्जत को ॾेई कोन सघंदो आहे, पर जंहिंखे मुंहिंजो रब इज्जत अदा फरमाईंदो आहे उन खां को खसे कोन सघंदो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभ खां पहिरीं अल्लाह जे ज़ात सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो वला तहसबन قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون। पंहिंजे कुदरत कामिल सां ऐलान करायो किथां जो ज़ुबान मुस्तफ़ा हुकुम मुझे करीम रब जो ज़ुबान मुझे महबूब मुस्तफ़ा जी अल्लाह जे कलाम मां ऐलान थी रहियो आहे, ज़ुबान मुस्तफ़ा मां ऐलान थी रहियो आहे। कायनात के खबरदार कयो वियो आहे ओ कायनात जे अंदर रहण वारो मां करीम रब ऐलान कर तो फरमाया त उहे माण्हू जेके मां अल्लाह जे राह में कत्ल कया वेंदा आहिनि, मां अल्लाह जे राह में शहीद कया वेंदा आहिनि, बेशक तव्हां जे आॾो उन्हनि जो जिस्म कटियल हूंदो आहे, बेशक तव्हां जे आॾो दुनिया जे निज़ाम खां ज़ाहिरी तौर ते हो डिस्कनेक्ट कया वेंदा आहिनि, बेशक तव्हां जे साम्हूं उन्हनि जे जिस्म में चुरपुर मौजूद कोन हूंदी आहे, बेशक तव्हां जे साम्हूं वो तव्हां सां कलाम कोन कंदा आहिनि, बेशक तव्हां जे साम्हूं उन्हनि जे जिस्मनि खे टुकड़ा टुकड़ा करे अलॻि कयो वेंदो आहे, लेकिन मुंहिंजो करीम रब थो फरमाए कायनात जे अंदर
सभिनी अलामतुनि मां का हिकिड़ी अलामत बि कंहिं आम इंसान में पाई वेंदी आहे। जॾहिं हुन जो रूह परवाज़ करे वेंदो आहे, हुन जो जिस्म मुतहर्रिक न हूंदो आहे, उनखे मैयत सॾिबो आहे, उनखे जनाज़ो सॾिबो आहे, उनखे मरी वियल सॾिबो आहे। लेकिन मुंहिंजे बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात उन पंहिंजे ख़ासि ज़ातनि लाइ, उन पंहिंजे मख़सूस महबूबनि जे लाइ जिन में इहे तमाम निशानियूं ॿुधाए करीम रब फरमायो, जेके मां अल्लाह जे राह में जॾहिं जान कुर्बान कंदा आहिनि, ओ दुनिया जे तख़्ते ते रहण वारा इंसानो ख़बरदार थिजो, ख़बरदार थिजो। उन्हनि खे मोल चइजो त न, उन्हनि खे मैयत चइजो त न, पर मुंहिंजे रब फरमायो ख़बरदार थिजो। चवण त परे जी ॻाल्हि आहे, उहा त मां अल्लाह कॾहिं बर्दाश्त कोन कंदुसि, पर मां ख़ुदा तव्हांखे हुकुम थो कयां त पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में उन्हनि जे लाइ मोल हुअण जो तसव्वुर बि पैदा न कजो। चवण त परे जी ॻाल्हि आहे, चवण त परे जी ॻाल्हि आहे, मगर उन्हनि जे लाइ दिल में ख़याल बि न कजो, दिल में सोचजो बि न। मता दुनिया खे ॾेखारण लाइ, मता माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ दुनिया जे साम्हूं उन्हनि खे शहीद चओ, मगर पंहिंजे दिल में उन्हनि जे लाइ मोल हुअण जो तसव्वुर कयो। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए ख़बरदार थियो, अगर तव्हां ईअं कयो त तव्हां मां अल्लाह जे क़ुरान करीम जे हुक्म जी नफ़ी कई आहे। हाणे पंहिंजे ईमान खे ॻोल्हे बि कोन लही सघंदो। ईमान इन सूरत में तव्हां जो बची सघंदो जॾहिं जंहिं सूरत में उहे मां अल्लाह जा महबूब बांदड़ा जेके मां अल्लाह जे राह में पंहिंजे जाननि खे कुर्बान कंदा आहिनि, उन्हनि खे मोल चइजो त न, पर ख़याल में बि उन्हनि खे मोल तसव्वुर न कजो। पहिरियों हिस्सो आयत जे जो हुकुम चइजो त न, बल्कि तसव्वुर बि, यानी बहस मुबाहिसो त भुलिजी बि न कजो त ही अल्लाह जो नेक सालिह माण्हू, ए ख़ुदा जो मखदूम बिलावल शहीद सुनो, मुझे महबूब करीम जे बचड़न जे, मुझे महबूब करीम जे बचड़न जे गुलामन जे मथा ही अचो। जो त हिते मखदूम मोहम्मद जाफर जी ज़ात जेका मुंहिंजा दोस्त हस्ती दुनिया में तबाह बूबकर वार रखा, उन मख्फी काने का, अल्लाह उन जे पोयां रखे भी सलामत रखे। दोस्त अजीज, तव्हां जे हिन बूबकर शहर जे अंदर ताज़ो अॻे दफ़े भी दोस्तन ॿुधायो, शहर वारनि खे ख़बर हूंदी त मुकाम में मोहम्मद सालिह मरहूम जी क़बर कोठी ते अंदरों का ताकत वारी शइ ज़ाहिर थी पई। अंदरों को मुंहिंजा दोस्त जिते वजूद भी न हो, मगर होते अछड़े कफन जे कपड़े सलामत सां को जवान अंदरों नजर पियो अचे। ए छाहे न ज़मीन मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। शहर जे घर में, बूबकर शहर जे मुकाम, तारीख़ी मुकाम में जॾहिं मथो निशान भी न हुजे ऐं अंदरों खोटण खां बाद में ख़बर पए कफन भी सलामत आहे, मुझे मुस्तफ़ा जे गुलामनि जो 100 सालनि खां पोइ भी कफन सलामत आहे। ख़ुदा ने मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जो मक़ाम छा हूंदो जेके मुस्तफ़ा जे दिलनि जा सवाल। अज़ीज़ान मन, कुरान करीम जे आयत खे अॻिते वठी हला। अल्लाह ताला पहिरें हिस्से में बयान फरमायो त उन्हनि शख़्सनि जे लाइ, उन्हनि माण्हुनि जे लाइ, उन्हनि मां अल्लाह जे महबूब जे आशिक़नि जे लाइ कॾहिं तसव्वुर न कजो। आयत जे ॿिए हिस्से में मुंहिंजे करीम रब पंहिंजे पाक कलाम में ज़ुबान मुस्तफ़ा मां ऐलान कयो त मतां तव्हांखे गुमान थिए त ही असांजे साम्हूं त मरी चुको आहे, असांजे साम्हूं जिस्म अलॻि थी चुको आहे, असांजे साम्हूं दुनिया जे कनेक्शन खां डिस्कनेक्ट थी चुको आहे, हिन खे मैयत न चऊं त छा चऊं। अल्लाह फरमायो मतां तव्हांजे ज़हन में सवाल अचे त छा चऊं, मां अल्लाह ऐलान करे थो ॿुधायां, बल अहिया ज़िंदगी
जेको मां अल्लाह जे राह में कुर्बान थींदो आहे, जेको मां अल्लाह जे राह में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजी जान ॾींदो आहे। बेनियाज़ रब फरमायो मां रब ऐलान थो कयां इहो ज़िंदहा मौला असांखे त सम्झ में नथो अचे, इन जो त सिस्टम सॼो डिस्कनेक्ट थी चुको आहे। हे ज़िंदह कीअं जॾहिं तूं चवंदे त कीअं, मुंहिंजो रब फरमाईंदो त तूं पंहिंजे पाण ॾे निहार त तूं कीअं, तोखे छा मूं छा बनायो आहे, तुंहिंजी हक़ीक़त छा हुई। तूं त उन गंदे ख़लीज़ पाणीअ मां आहे जेको कपिड़े खे लॻे त कपिड़े मां नफ़रत, जिस्म खे लॻे त जिस्म मां नफ़रत। मुंहिंजो अल्लाह थो फरमाए ओ कीअं सोचण वारा, मां अल्लाह जी कुदरत त इहा आहे जो कलीज़ कतरे मां जेको तो जहिड़ो सुहिणो इंसान बनाइण ते क़ादिर आहे, जिस्म कटियल खे अबदी ज़िंदगी ॾियण ते बि उहो करीम रब क़ादिर सब खां पहिरीं अल्लाह उन जे अबदी हयाती जो ऐलान फरमायो, अबदी हयाती जो ऐलान फरमायो। इमाम हुसैन ते बाद में ईंदुसि, पहिरें मां जनरल अल्लाह जे क़ुरान करीम जी आयत करीमा जो तर्जुमो करे वञा, पोइ ज़ुबान मुस्तफ़ा मां मोटंदासीं। अज़ीज़ान ईमान ॿिए नंबर ते मुंहिंजे करीम रब उन जे अबदी ज़िंदगी जो ऐलान करण खां बाद में अल्लाह उन जी केॾी न पंहिंजे कुदरत सां अज़ीम निशानी ॿुधाई आहे। कहिड़ी ॿुधाई आहे? मुझे राह में कुर्बान थियण वारे खे मोल समझण वारा, तू त समझी तो तही चुरे पूरे कोन थो, मगर मां रब थी करे ऐलान थो कयां त तुंहिंजे नज़र जो क़सूर आहे, हक़ीक़त में ही ॾिसी बि रहियो आहे, ॿुधी बि रहियो आहे। मां ख़ुदा ऐलान थो कयां त मां रब वटि खाई ऐं पी बि रहियो आहे। जवाब दे अल्लाह तो फरमाए पंहिंजे रब वटि अल्लाह ईअं कोन चयो त अर्श ते खाई रहियो आहे, अल्लाह ईअं कोन चयो त फलाणे आसमान ते खाई रहियो आहे, अल्लाह ईअं कोन फरमायो त लाह मकान ते खाई रहियो आहे, अल्लाह ईअं कोन फरमायो त लॻे क़ब्र में खाराए रहियो आहे। अल्लाह जे कलाम मुक़द्दस ते निहार, अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम, पंहिंजे रब वटि खाई रहियो आहे। हाणे जवाब तोखे ॾियणो आहे त उहा कहिड़ी जॻह जिते ख़ुदा मौजूद न आहे। सोचे मुसलमान जवाब दे, वह कहिड़ी जगह जिते खुदा मौजूद न है, हिते खुदा आहे या न है, जो आहे हुते खुदा आहे या न है। मशरक में खुदा, मगरब में खुदा, शुमाल में खुदा, जुनूब में खुदा, फर्श ते खुदा, अर्श ते खुदा, खुदा त जिथे किथे मौजूद आहे। रब तो जब पंहिंजे रब वटि खाई पी रहियो आहे, मौला तू त जिथे किथे मौजूद आहे। रब तो जब जिथे मां मौजूद हुते मुंहिंजा महबूब मौजूद। अल्लाह जी ज़ात पंहिंजे सुहिणे कलाम मुक़द्दस जे अंदर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबदी ज़िंदगी जो बि ऐलान करे रहियो आहे, उन्हनि जे खाइण पीअण जो ऐलान करे रहियो आहे। मख़लूक खे सम्झाए रहियो आहे ख़ालिक त ओ मुंहिंजा मख़लूक, ओ मुंहिंजा बांधड़ो, तव्हां जीअरो उनखे सम्झंदा हो जेको तव्हां वटि खाईंदो पीअंदो आहे। मां रब थो ॿुधायांव, मां अल्लाह जे दरबार में हमेशह ज़िंदह उहो हूंदो आहे जो पंहिंजे करीम रब वटि खाईंदो पीअंदो आहे। यानी करीम रब इन लफ़्ज़नि में ईअं चवां, मुंहिंजे करीम रब फरमायो मां अल्लाह जी जेतिरी बि खुदाई आहे उन पूरी खुदाईअ में उहो मुंहिंजो शहीद ज़िंदह ऐं मौजूद हूंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई या न? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबूबकर में वेही मुंहिंजे सुहिणे हुसैन खे यादि करी त अबूबकर में मौजूद आहे, हिन वक़्त में अमेरिका में यादि करी त उते मौजूद आहे, लंडन में यादि करी उते मौजूद आहे, फ्रांस में यादि करी उते मौजूद आहे। छो त रब थो चवे इंद रब्बिहिम युरज़क़ून, पंहिंजे रब वटि खाईंदो ई पीअंदो आहे। केरु
खाइंदो पियंदो आहे जेको अल्लाह जे राह में जान कुर्बान कंदो आहे जेको अल्लाह जे राह में कुर्बान थींदो आहे उनखे शहीद चइबो आहे पंहिंजे रब वटि खाइंदो बि आहे पंहिंजे रब वटि पीअंदो बि आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं शहीद जो इहो मक़ाम ॿुधा नबीअ जो मक़ाम छा हूंदो जॾहिं शहीद जो इहो मक़ाम नबी जो मक़ाम छा हूंदो अकुल जवाब ॾियो जॾहिं नबी जे मक़ाम जो अकुल ताईन नथो करे सघे ॿुधा इमामुल अंबिया जो मक़ाम छा हूंदो अल्लाह ताला जा बंदा सुभान ज़रा अल्लाह हिकिड़े मिंट लाइ सोचियो त ऐलान कंहिं कयो चओ मुंहिंजे ख़ुदा अल्लाह पाक इहो ऐलान कंहिं कयो मुझे खुदा कंहिं कयो ऐलान खुदा मुंहिंजे ख़ुदा ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ऐलान कीअं करे ॿुधाया ज़रा गौर त कर अगर ईमान मुकम्मिल रखी थो अगर दिल में ज़रे जे बराबर भी ईमान रखी थो कलामे खुदा बुधी कलामे खुदा खां बाद में कलामे मुस्तफ़ा ते हलिया छो त कलामे मुस्तफ़ा ही कलामे खुदा है नबी जो कलाम खुदा जो कलाम छो त ज़ुबान मुस्तफ़ा जी हूंदी आहे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लाह जो नबी पंहिंजा लबड़ा तॾहिं चोरींदो आहे जॾहिं हुकुम मुंहिंजे करीम रब जो थींदो आहे हिकिड़ी ज़हन में ॻाल्हि अचे वई ते बीही करे उन ॻाल्हि जे रुॻी पस मंज़र ॾे निहार ॻाल्हि त नंढड़ी हूंदी आहे पर ॻाल्हि मुंहिंजा दोस्त ज़ाती तौर ते केतिरी बि नंढड़ी हुजे पर उहा ॻाल्हि वज़न शख़्सियत सां वठंदी आहे ॻाल्हि पाण केतिरी बि नंढड़ी हूंदी आहे पर जे मखदूम मखदूम ज़मीर साईं जेकॾहिं मखदूम ज़मीर साईं ॻाल्हि करे ॻाल्हि साॻी हूंदी उन ॻाल्हि जो वज़न ॿियो हूंदो फ़कीर अली गोहर ॻाल्हि करे ॻाल्हि साॻी हुजे वज़न अलॻि हूंदो यानी ॻाल्हि साॻी वज़न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शख़्सियत सां वठंदी आहे हिकिड़े मिंट जे लाइ जवाबु ॾे जॾहिं मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे गुलड़नि जा सवार बचड़ा हसनैन करीमैन काथे वेठा आहिनि चओ पंहिंजे घरड़े में वेठा आहिनि काथे वेठा आहिनि ॻाल्हाईंदो चुका थे वेठा आहिनि घरड़े में वेठा आहिनि दुनिया जो दस्तूर आहे बच्चो बच्चो थींदो आहे अम्मा अम्मा थींदी आहे अबो अबो थींदो आहे बच्चो अंबिया जो हुजे तॾहिं बि बच्चो हूंदो आहे मां वलीअ जी हुजे गौस जी हुजे कुतुब जी हुजे नबीअ जी हुजे मां थींदी आहे उनजो पंहिंजो मक़ाम आहे बच्चे जी पंहिंजी हैसियत आहे ख़ातूने जन्नत फातिमा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा पाण पाक पंहिंजे घरड़े में मौजूद इमाम हसन भी मौजूद आहे इमाम हुसैन भी मौजूद आहे ॿई चोॾीह जा चंड मौजूद आहिनि भाइर पाण में तबीयतुन फितरत जे मुताबिक भाइर पाण में वेठा आहिनि कचहरी कंदे लिखंदे गौर कजा बूबक जे शहर रहण वारा इमाम हसन साईं पंहिंजे भाउ वॾे इमाम हुसैन खे चयो अदा ॾिस मुंहिंजा अखर केॾा न सुहिणा आहिनि इमाम हसन साईं चयो तुंहिंजे अखरनि में कुझु बि कोन्हे अखर त ॾिस मुंहिंजा केॾा भला आहिनि हो चवे मुंहिंजा भला आहिनि हो चवे मुंहिंजा भला आहिनि ॻाल्हि त नंढड़ी आहे ॻाल्हि में वज़न त कुझु कोन्हे को ॻाल्हि त नंढड़ी आहे पर जन जे ज़ुबान मां थी रही आहे उन्हनि जो शान नंढड़ो न आहे उहे शान वारा अज़मत वारा ज़ुबान मुस्तफ़ा जे बचड़नि मां हसनैन करीमैन जी ज़ुबान मां इहे जुमला निकिता हसन साईं चवे मुंहिंजा अखर भला हुसैन साईं चवे मुंहिंजा अखर भला ॿाहिरि जॾहिं पाण में कंहिं बि ॻाल्हि ते तलब कलामी थींदी आहे बहसु मुबाहिसो थींदो आहे दरमियान में फ़ैसिलो केरु कंदी आहे चओ जीजल अमड़ ई कंदी आहे जीजल अमड़ कंदी आहे अॼु फ़ैसिलो आम न आहे अॼु अबू बकर जे रहण वारनि ॿारनि जो फ़ैसिलो न आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने तैयबा जे रहण वारनि बचड़नि जो फ़ैसिलो आहे कहिड़नि बचड़नि जो
फैसलो आहे हिकिड़ो लफ़्ज़ चई मूंखे चवण दे उहे बचड़ा जंहिंजे लाइ मुंहिंजो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त हे हसन बि मां मुस्तफ़ा जो गुल आहे हे हुसैन बि मां मुस्तफ़ा जो गुल आहे हे मां मुस्तफ़ा जो हसन सरदार गुल उहो जवान आहे जॾहिं मां मुस्तफ़ा जे उम्मत जो ॿधड़ा पाण में इन हद ते पहुचंदा जो उन्हनि जे दरमियान में खून जो नदियूं वहण जो कभी अंदेशो मौजूद हूंदो मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो ही मां जो सरदार हसन पुटड़ो बचड़ो उहो आहे जेको मां मुस्तफ़ा जे उन बिन उम्मत मुझे उम्मत जे उन बिन गिरोहनि जे विच में उहे खून जो वहंदड़ नदियूं बंद कंदो कीअं पंहिंजो ताज तख्त लाहे ॾींदो मुझे उम्मत खे खून वहण खां बचाए वठंदो यो कहे फरमाए जो ताजदार मदीना गला कहे फरमायो गला कहे फरमायो ताजदार मदीना जुबान कदे खोलींदो आ जो जने अल्लाह जो हुक्म थींदो आ हुक्म खुदा जो थियो आ जुबान मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुली आ वरी सुने हुसैन ने निहारे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही मुझो बचड़ो हुसैन ओहो आ जने दीन जे मथा सब खां वधीक दुखियो टाइम ईंदो ही मुझो बचड़ो पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई करे मां मुस्तफ़ा जे दीन खे बचाईंदो जवाब दे के फरमायो जो ताजदार मदीना अञा थोड़ो आयो हा त इन जगह ते बीहण दे मदीने जे साईं छा फरमायो अलीउल मुर्तजा शेर खुदा छा फरमायो शेर खुदा भी फरमायो त मुझो सुणो हसन जंहिं भी सहाबी खां पुछी तुझो कुछ महबूब जो सहाबी ॿुधंदो इमाम हसन साईं के मथे खां वठी करे सीने ताईं मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा जड़ो बनायो हो सीने खां वठी करे मथे ताईं इन हिस्से के करीम रब चेहरा केर बनाईंदो आहे जवाब दे चेहरा केर बनाईंदो आहे तोखे न तो जे माथो ॿुधाई मुझे बेनियाज़ रब जो क़ुरान पढ़ हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा सब खां वॾो मुसव्विर हूंदो आहे दुनिया जो माण्हू दुनिया जी तस्वीर बनाईंदो आहे लेकिन मां खुदा जी उहा ज़ात आहे अमड़ भी साॻियो आहे अबो भी साॻियो आहे पेट भी साॻियो आहे खून भी साॻियो आहे मगर हर अचण वारे बच्चे खे पंहिंजी तस्वीर ॾींदो आहे इहा ई मुंहिंजे कुदरत जो ख़ासो आहे अम्मा अम्मा केरा जो अम्मा फातिमा ज़हरा अबो केरा जो अबो अलीउल मुर्तजा मरजल बहरैन अल्लाह अल्लाह मरजल बहरैन बिनी से सुहणन साईं मुझे महबूब जे पसंदीदा प्यारे भा अलीउल मुर्तजा ऐं मुझे महबूब जी बचड़ी खातून जन्नत जे दरमियान मां हसन भी आयो आ हुसैन भी आयो आ अमड़ भी सागी आ अबो भी सागियो आ मगर मुझे हुसैन हसन सुणे दे निहारियो मथे खां वठी सीने ताईं मुझे मुस्तफा जे मुझे तस्वीर जे बराबर वरी सुणे हुसैन दे निहारियो सीने खां वठी करे पेरन ताईं शबीह मुस्तफा आहे या नाहे जवाब ॾियो आहे ॿुधो अथव त हाणे इन जे मथां ज़रा गौर कयो अल्लाह ताला जे हिकमतुनि ते गौर कयो अल्लाह जे कुदरत ते गौर कयो मुझे बेनियाज़ रब मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सीने में इल्म हूंदो आहे सीने में पुरदुबारी हूंदी आहे मुझे करीम रब पंहिंजे कुदरत सां मुझे सुणे इमाम हसन साईं खे एतिरो त पुरदुबार बनायो जो पंहिंजो ताज तख्त महज़ इन बुनियाद ते ॾिनो पंहिंजे नाने नबी पाक जो वाइदो निभाए रहियो आहे मुझे महबूब मुस्तफा जो फरमान पूरो करे रहियो आहे दुनिया खे ॿुधाए रहियो आहे तव्हां सम्झो पिया त मुंहिंजो नानो जे वक़्त में इहे पाक जुमला चवे पियो त हसन नंढड़ो हुयो ओ दुनिया वारो हसन तव्हांजे निगाह में त नंढड़ो हुयो मगर खुदा ऐं मुस्तफा जे निगाह में नंढड़ो कोन हुयो ओ
और दुनिया वारो मुझे नाने पाक सुने नबी ही अल्फाज तदे फरमाया जदे मां हसन नंढड़ो हुयुस पर अज दुनिया के करे तो देखारिया ए बहदर खून जो न जो रोकण जेला मां पंहिंजो ताज तख्त दई तो छॾिया मुसलमानन खे तो बचाया मुंहिंजा दोस्त वरी सीने खां पेरन ताईं मुंहिंजो इमाम हुसैनानी मकाम शफीह मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होदा इल्म ऐं पुरतबार बनायो वियो कदमन में मुंहिंजा दोस्त अजीज जो मैदान में जॾहिं बीहबो आहे जॾहिं दुश्मन जे साम्हूं बीहबो आहे त छाखे मज़बूत कबो आहे जो कदमन खे मज़बूत कबो आहे छाखे मज़बूत कबो आहे कदमन खे मज़बूत कबो आहे मुझे करीम रब जे जा कदम ही मुझे महबूब जे कदमन जड़ा बनाया जे कदमन के मुझे करीम रब महबूब जे कदमन जड़ो बनायो उधाए तो हो करबला निभाए ॾेखारी दो या न निभाए ॾेखारी दो अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त अजीज भई ॿाहिरि जॾहिं पाण में आम्हो साम्हो अदा कर मुंहिंजा भला न मुंहिंजा भला जॾहिं भई ॿाहिरि चवनि मुंहिंजा भला साम्हूं केरु वेठी आहे चो जीजल अमड़ वेठी आहे ॻाल्हा केरु वेठी आहे ॿाहिरि जे विच में फ़ैसिलो केरु कंदी आहे चो अम्मा कंदी आहे अम्मा पहिरों दर्रा मुंहिंजा दोस्त अजीज अमड़ मुड़ कंदी आहे निहारींदी आहे भई ॿाहिरि पाण में वॾा बंगला कोन हा खणा कमरा कोन हा खणो मैदान कोन हो मुख़्तसिर घरणो आहे अल्लाह मदीने तव्हां खे मोकिले वञी ॾिसी अचो त हसनैन करीमैन जो घर कहिड़ो आहे अज़ीज़ाने मन अम्मा बतूल साइण जे साम्हूं ॿिन्ही बचड़नि चयो अम्मा खर मुंहिंजा भला मां जे हैसियत में अम्मा बतूल साइण चई सके पई पुत्र विड़ो छो था पाण में तव्हां ॿिन्ही जा घर ॾाढा भला आहिनि इहो को जुमिलो ॾुखियो हो जवाब ॾियो भला चवण में देर थिए हा जवाब ॾियो चवण में देर भी ने थिए हा जुमिलो ॾाढो आसान हुयो पोइ इहो अम्मा जुमिलो न फरमायो अर्श ॾे निहारण शुरू कयो काॾे निहारण शुरू कयो ॻाल्हा अर्श ॾे निहारण शुरू कयो छो अर्श ॾे निहारण शुरू कयो जो त बतूल साइण केरा उन जी हकीकत छा है अज त ज़ुबाने मुस्तफा मां ॿुधो त हसनैन करीमैन जी अमड़ी शइ कहिड़ी आहे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा तो बिदअतुन मिन्नी फातिमा तो बिदअतुन मिन्नी ज़ैनब भी मुस्तफा जी न्याणिया रुकैया भी मुस्तफा जी न्याणिया कलसूम भी मुझे महबूब जी न्याणिया मगर जदे सुने फातिमा तो ज़हरा जो वारो ईंदो आहे मुझो करीम आका फरमाईंदो आहे फातिमा तो बिदअतुन मिन्नी ये मुझी बचड़ी मां मुस्तफा जे जिस्म जो टुकरो जवाब दे छा जो टुकरो आहे गाला गाला अबू बकर वाला छा जो टुकरो आहे जिस्म जो टुकरो आहे केर तो फरमाए जो इमामुल अंबिया फरमाए रहियो आहे इमामुल अंबिया केरा जो तो इमामुल अंबिया ओहो जे फरमायो अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी नूर मां मुस्तफा जे नूर के पैदा फरमायो नूर मां नूर आयो हाणे उन नूर जो टुकड़ो ॿुधाए त नूर अला नूर या बी का शय जवाब आबे ज़मज़म जी 5 लीटर जी बोतल मदीने मां मक्के मां खणी ईंदो हुई उन जो हिकड़ो कतरो अलग कजे उन के आबे ज़मज़म चवंदे अबू बकर जो पानी चवंदे जवाब दे मुसलमान छा चवंदे आबे ज़मज़म चवंदे न छो आबे ज़मज़म मां पर हकीकत त इहा आहे उन हिकड़े कतरे के जेकर है पूरे कूलर में मिलाइजे त कूलर के आबे ज़मज़म जो नालो अची वेंदो आहे छो त जंहिंजो मक़ाम निरालो हूंदो आहे उन जे निगाह सां सभिनी खे निरालो कयो वेंदो आहे मुंहिंजा दोस्त अजीज मुझे करीम आका फरमायो फातिमा तो बिदअतु मिन्नी मुस्तफा नूरा तो नजी बचड़ी भी नूरा जवाब दे अगर यकीन ना है हलिया तारीख जे मथा तारीख इस्लाम जे मथा दुनिया जे तारीख जे मथा कायनात जे अंदर आदम अलैहिस्सलाम का वठी दादी हवा का वठी करे मुझे करीम आका अलैहिस्सलाम जे ज़ात ने हलिया कमो पेश 1,24,000
20,000 नबी दुनिया में आया, उन्हनि जा अज़वाजे मुतहरात भी आया, उन्हनि जूं नियाणी भी आयूं, मगर का हिकिड़ी अहिड़ी औरत ॿुधाए, भले कंहिं नबीअ जी घरवारी छो न हुजे, भले कंहिं नबीअ जी नियाणी छो न हुजे, जे अम्मा फातिमा वांगुर महीने जो महीनो नमाज पढ़ी हुजे, साल जो साल नमाज पढ़ी हुजे। हिक दफ़ो था जो अगर कायनात में का है तो वह खातूने जन्नता जेके अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात ज़ाहिरी तमाम पलीती खां बात करे छॾियो हो, छो त मुझे मुस्तफा जो फरमायो तो मुझे जिस्म जो टुकड़ो आ जेका नूर मां निकती आ, नूर न हुंदी त ॿियो छा हूंदो। अज़ीज़ाने मन नूर जो टुकड़ो नूर आ, मां ॻाल्हि खे अॻिते वधाया, आम इंसान न आहे, सूरत इंसानीअ में आ, ज़ाहिरी तौर ते हिक नियाणी औरत जी सूरत में आ, हक़ीक़त मुंहिंजो ख़ुदा थो ॼाणे, ॿियो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा थो ॼाणे। मुंहिंजी अम्मा साईं अर्श ॾे निहारियो, अर्श ॾे निहारे छा नज़र आयो त सभई जिब्राईल मीकाईल इसराफील इज़राईल पूरी अर्श जी मलाइकनि जी जमायत निहारे रही आ त हसन ऐं हुसैन जो फ़ैसिलो केर करे रहियो आ। निगाह ॾिसंदी आ, सब कंहिंखे ॾिसण जी ताक़त गला न हूंदी आ। मां दुनिया जो मिसाल गॾ गॾ ॾींदो हलंदो हां, इन जे लाइ जीअं सम्झण में आसानी थिए। रत कढंदा न तुंहिंजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साम्हूं रखी कंहिंखे चवंदा हिनखे छा थियो आहे, चवंदो रत निकितो आहे, मूंखे कहिड़ी ख़बर। पर जॾहिं न लेबॉरेटरीअ में खणी वञिबो आहे, माइक्रोस्कोप जे साम्हूं रखिबो आहे, हुन में केमिकल लॻाइबो आहे, मुंहिंजा दोस्त पोइ हिकिड़ो शीशड़ो हूंदो आहे, विच में हिकिड़ी शइ हूंदी ज़रूर आहे जेका नंढीअ खे वॾो कंदी आहे, हिकिड़ी शइ हूंदी ज़रूर आहे जेका अंदरिया सन्हड़े में सन्हा राज़ भी ॿुधाईंदी आहे, उनखे परे कंदे त कुझु नज़र कोन ईंदो। हा मुंहिंजा दोस्त, उन खून में केमिकल मिलाइण जो हुजण भी ज़रूरी हूंदो आहे, केमिकल खां बाद में उन शइ जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ विच में हुजण ज़रूरी आहे जेका नंढड़े खे वॾो करे पोइ नज़र ईंदो त हिन में जेके जरासीम आहिनि, वॾे बुखार जा आहिनि, हिन जा आहिनि या हिन जा आहिनि, जेकॾहिं केमिकल न मिलाईंदे तॾहिं बि ख़बर न पवंदी, माइक्रोस्कोप जो शीशो न रखंदे तॾहिं बि ख़बर न पवंदी। हक़ीक़त में दुनिया जी साइंस तोखे ॿुधाए रही आहे त इहो जेको तुंहिंजो खून ईअं केमिकल मिलाइण खां सवाइ कुझु बि नथी ख़बर पवे, ईअं अल्लाह जे कामिल वलीअ जे दिलि जे कनेक्शन मिलाइण खां सवाइ तोखे बि काई ख़बर कान पवंदी। जेकॾहिं अल्लाह जे कंहिं कामिल वलीअ सां पंहिंजो कनेक्शन मिलाईंदे त कम अज़ कम तुंहिंजो खून इन जे अहद थी सघंदो जो कंहिं लेबॉरेटरीअ में अची सघंदो, न त लेबॉरेटरीअ वारा क़बूल कोन कंदा। जॾहिं तुंहिंजे खून में केमिकल मिली वियो, लेबॉरेटरीअ में पहुची वियो, हाणे बसि माइक्रोस्कोप जी ज़रूरत आहे, यानी मदीने वारे कनेक्शन जी ज़रूरत आहे। जॾहिं मदीने सां कनेक्शन तुंहिंजो मिली वियो त वेठो बूबकर में हूंदे निगाह तुंहिंजी अर्शन खां मथे कम तवील न थी वञे। जलीदो हाँ हाफ़िज़ मोहम्मद अली साहब खे त जज़्बाती न थी, पर एहसास थिए थो त जज़्बात वस जी ॻाल्हि कान्हे का। अज़ीज़ दोस्तो, थोड़ो मां हेठि लही अचां छो त मूंखे कलाक सवा में पंहिंजो मौज़ू मुकमिल करणो आहे इंशाअल्लाह ताला, जेसिताईं अल्लाह चवराए। अम्मा साईं छा चयो, बचड़नि जे निहारे त बच्चा ही फ़ैसिलो केरु कंदो, तव्हांजो बाबा अली कंदो, तव्हांजो बाबा गल तव्हांजो बाबा सुहिणो अली आयो। बचड़नि चयो बाबा असांजो मुआमिलो हल फरमायो। सुहिणे अलीअ ख़ातून जन्नत ॾे निहारियो, उन ॿुधायो त तव्हांजे हवाले फ़ैसिलो आहे। शेर ख़ुदा बि उहो शेर ख़ुदा है जंहिंजे लाइ मदीने जो मीर फरमाए अना मदीनतुल इल्म व अलीयुल बाबुहा। वो शेर खुदा
जेको महबूब जे इल्म जे शहर जो दरवाज़ो आ हो बि राज़ खे सम्झंदो आ त ॻाल्हि अखरनि जी कान्हे हिते ॻाल्हि राज़ जी आ अर्श ॾे उहो बि निहारींदो आ सभिनी फरिश्तनि खे मुंतज़िर ॾिसी करे शेर ख़ुदा फरमाईंदो आ हे फ़ैसिलो मां बि नथो कयां हे फ़ैसिलो इमामुल अंबिया खां कराए था वठां ॻाल्हि नंढड़ी आहे लेकिन मक़ाम केॾो वॾो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमामुल अंबिया बि तशरीफ़ फरमा थींदा आहिनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीमैन पाण में उलझी पिया आहिनि या रसूल अल्लाह फ़ैसिलो फरमायो इमामुल अंबिया जेको आहे इमामुल अंबिया उन जे लाइ दलील या मिसाल जी ज़रूरत ई कान्हे आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो मुझा दोस्त अज़ीज़ चाहे फ़ैसिलो जेको फातिमा मुझे बचड़ीअ न कयो आहे अदा अली भी न कयो आहे पोइ अॼु मां मुस्तफा बि नथो कयां फ़ैसिलो भले मालिक पंहिंजो पाण करे छॾे गौर कजा अज़मत हसनैन करीमैन गौर कजा अज़मत हसनैन करीमैन जे मथा मुझे करीम आका जो एतिरो फरमाइणा जिब्राइल तगे मुंतज़िर वेठो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला फ़ैसिलो फरमाए रहियो आहे हे जन्नत मां हीरा सत खणी आयो आहे अल्लाह जे हुक्म सां दरमियान में रखो हेॾा हसन सुहिणो वेठो आहे हेॾा हुसैन सुहिणो वेठो आहे हेॾा फातिमा ज़हरा अली मुर्तज़ा वेठो आहे हेॾा मदीने जो ताजदार वेठो आहे कदमनि में जिब्राइल अमीन वेठो आहे फ़ैसिलो थी रहियो आहे फ़ैसिलो कंहिंजे घर में जो फ़ैसिलो सोने अलीअ जे घर में ॾिसण जे लाइ मुंतज़िर केर जो सॼे अर्श जा फरिश्ता मुंतज़िर आहिनि फ़ैसिलो कीअं थो थिए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुकुम थियो ॿिन्ही खे हीरा खणंदा वञनि ॿई हीरा खणंदा विया जेॾी महिल सते हीरे जो वारो आयो टे इमाम हसन साईं खया टे इमाम हुसैन साईं खया रब हुकुम फरमायो जिब्राइल जी रब जलील याद थई या न मौला याद छा याद होते ज़बह अज़ीम बनाइण याद हा मौला याद होते ज़बह अज़ीम बनाए मुझे हुक्म सां हिते शहादत अज़ीम बनाइणो आहे उहो बि मुझे हुक्म सां मौला छा करणो आहे अल्लाह फरमाईंदो आहे जिब्राइल जीअं हसन ऐं हुसैन जा हथड़ा वेझा अचनि जीअं हीरे में हथ पवनि विच ते लकीर ॾेई छॾिजां अधु हसन खे मिले अधु हुसैन खे मिले दुनिया के खबर पवे त जेके फातिमा सुहिणी नाराज़ न थी करणु चाहे उन्हनि खे अलीउल मुर्तज़ा नाराज़ करणु नथो चाहे जन खे शेरे ख़ुदा नाराज़ नथो करणु चाहे उन्हनि खे मुहम्मद मुस्तफ़ा नाराज़ करणु नथो चाहे जन खे मुहम्मद मुस्तफ़ा नाराज़ करणु नथो चाहे मां रब बि उन्हनि खे नाराज़ करणु नथो चाहियां मुसलमान अज़मत हसनैन करीमैन इहो राज़ हाणे इन जे ॿिए पहलूअ ॾे निहार इहो राज़ कहिड़ो आहे दुनिया खे ॿुधाइणो दुनिया वारो निहारियो त हसन हुसैन केतिरो न क़ीमती आहे छा दुनिया खे ॿुधाइणो हुसैन केॾो न ॻाल्हि आहे न हुसैन केॾो न क़ीमती आहे जे तूं नथो चवीं त मां तोखे ज़रूर इहा ॻाल्हि चई ॿुधाईंदुसि वो दिल भी क्या है जिसमें समोया नहीं हुसैन उहा दिल कहिड़ी आहे जंहिं दिल में हुसैन जी ज़ात न हुजे उहा दिल कहिड़ी आहे जंहिंमें इश्क़ हुसैन न हुजे उहा दिल कहिड़ी आहे वो दिल भी क्या है जिसे में समोया नहीं हुसैन नहीं मन कबर वो दिल भी क्या है जिसे में समोया नहीं हुसैन बेहतर है वो के जिसने खोया नहीं हुसैन मुझसे मेरे हुसैन का मत पूछ
मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला, जितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन, जो जितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन, जितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन। कह दो हवा से जाकर अब शोर ना करे, आशिकन जो अंदाज़ ही पंहिंजो आहे कि तो दुनिया वारो शोर बंद कयो, ये हवा तेज हली रही आहे, लाउड ते शोर महसूस थी रहियो आहे। आशिक चवंदो न हवा खे बि जो हाणे शोर बंद करे छॾियो। कह दो हवा से जाकर अब शोर ना करे, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन। वो दिल भी क्या है जिसे में समोया नहीं हुसैन। इमाम अली मकाम जी अज़मत के सलाम, इमाम अली मकाम जी अज़मत दे निहार हिकड़े मिंट जे लाइ अबू बकर में रहण वारा पंहिंजे ज़हन के हाज़िर कर। सजण साईं जो गुलाम तोखां हिकड़ो सवाल पुछी रहियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अबू बकर जे शहर जे अंदर मखदूम बिरादरी खे अल्लाह इज़्ज़त अता फरमाई आहे, मखदूम मोहम्मद ज़मीर खे अल्लाह इज़्ज़त फरमाई आहे। अल्लाह उन खे बचड़ा अता फरमाया हूंदा, उन जे भाइरनि खे बचड़ा अता फरमाया हूंदा, लेकिन मखदूम बिरादरी वारा भी वेठा आहिनि, अबू बकर शहरन वारा भी वेठा हो। मूंखे जवाब ॾियो, कॾहिं भला कंहिं मखदूम खे ॾोटरा कुल्हे ते खणी बाज़ार में घुमंदे कंहिं ॾिठो आहे या को न ॾिठो आहे? जवाब ॾियो, जवाब ॾियो, जवाब ॾियो। छा ॾोटरनि खे कुल्हे ते खण मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत न आहे छा? जवाब ॾियो, जवाब ॾियो न। ॾोटरनि खे कुल्हड़े ते खण आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत। पटको बधण सुन्नत ॾाढी आसान आहे, दाढ़ी छॾण सुन्नत ॾाढी आसान आहे, पाणी वेही पी सुन्नत अदा करणु आसान आहे, ॾंदण ॾेई सुन्नत अदा करणु आसान आहे, पर ॾोटरनि खे कुल्हे ते खणी घुमाइण बाज़ार में आसान न आहे। आहे त सुन्नत मुंहिंजे महबूब जी, मगर इन में राज़ कहिड़ो आहे? जेतिरा बि मां त मखदूम सुणनि जे बिरादरी जी ॻाल्हि कई, अल्लाह ताला उन्हनि खे नवाज़े, लेकिन दुनिया में जेतिरा बि दौलतमंद माण्हू आहिनि, पैसे वारा माण्हू आहिनि, जिन खे दुनिया जे लिहाज़ खां इज़त हासिल आहे, उहे कॾहिं बि पंहिंजे कुलनि ते बचड़े खे कोन खणंदा आहिनि, ख़ासि करे ॾोटे खे कॾहिं बि कोन खणंदा आहिनि। उहे महसूस कंदा आहिनि असांजे कुल्हनि जी इज़त आहे, उहे महसूस कंदा आहिनि असांजे इज़त आहे, असांजे चहिरे जी इज़त आहे, असांजे कपिड़नि जी इज़त आहे, असांजे पर्सनैलिटी जी इज़त आहे, असांजे जिस्म जो शान शौकत आहे। इन जे मथां कंहिंजा कदम कीअं लॻनि? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जवाब ॾे, मुंहिंजे मदीने वारे मीर खां वधीक पर्सनैलिटी कंहिंजी आहे? मक़ाम मुंहिंजे आका खां वधीक कंहिंजो आहे, शान मुंहिंजे आका खां वधीक कंहिंजो आहे, लेकिन राज़ कहिड़ो आहे? मुंहिंजो करीम मुस्तफ़ा राज़ ज़ाहिर करे रहियो आहे। ओ दुनिया वारो, ओ दुनिया वारो, मां दुनिया खे ॾेखारे रहियो आहियां, हसन हुसैन सुणे के कुल्हड़नि ते खणी करे मां मुस्तफ़ा पैगाम ॾेई रहियो आहियां दुनिया वारनि खे। ओ दुनिया वारो, मां रुॻी हसन हुसैन सां प्यार करण जो सबूत न ॾेई रहियो आहियां, पर हसन हुसैन खे कुल्हड़नि ते खणी करे मां मुस्तफ़ा उम्मत सां प्यार जो सबूत ॾेई रहियो आहियां। जरा जुमलो गहरो हुआ
तुझे ज़हन में ख्याल इंदो कुल्ले ते हसन हुसैन हन ओ सारी सबूत उम्मत सा प्यार जो किया ओ मुझा अजीज दोस्त ओ मुझा भाव प्यारा केतिन हदीसुन के बयान कया वक्त इजाजत न थोड़े मुख्तसर सरसरी निगाह रखंदो हला मुझा दोस्त अजीज मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुकम्मल खबर आहे या ना है हिकड़ो मुख्तसर हदीस जो हवालो जा जरे अमा उम्मे सलमा सुहणी के मुझे मदीने जे ताजदार फरमायो और मुझी सुहणी उम्मे सलमा जी मुझा आका हाने दरवाजे ते थी भी मां मुस्तफा अंदर थो वञा एड़ो फरिश्तो आयो आ जेको अग में कने को ना आयो आ मुखे उन सा कलाम करणो लेकिन गाल बुध अंदर अचणो कंखे न दिजा जवाब दे अंदर अचणो कंखे न दिजा कहजो फरमाना जो महबूब मुस्तफा जो कहके फरमाना उम्मे सलमा के अंदर अचण कंखे न दिजा हा मुझा आका कंखे भी अचण अंदर न थी दिया अंदर मुझो महबूब मुस्तफा हली रहियो आ जेको कुछ थी रहियो आहे हिकिड़ो ख़ुदा थो ॼाणे ॿियो मुस्तफा थो ॼाणे जेको इन राज़ खे ज़ाहिर करण वारो आहे उनखे मोकिलण वारो केरु आहे क़ुरान जी आयत पढ़ा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह जे हुकुम का सवा कख भी न थो चुरे महबूब मुस्तफा मनो तो फरमाए उम्मे सलमा अंदर अचण कंहिंखे न ॾिजा मुंहिंजा आका दरवाजे ते बीठी आ त केरु अचे रोकिया एतिरे में केरु आयो जो मुंहिंजो सुहिणो हुसैन केरु आयो जवाब केरु आयो तोखे खबर करने का तोखे मां तो चवा खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की अर्श से पूछ लो क्या अजमत है हुसैन की करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की अगर फिर भी यकीन न आए जाके यजीदियों से पूछ लो क्या ताकत है मेरे हुसैन क्योंकि दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया हर जर्रेफों को नजफ का नगीना बना दिया वहाँ मेरे हुसैन तूने तो मरने को भी जीना बना दिया केर आयो जो दिल भर हुसैन आयो अम्मा उम्मे सलमा मनो के बच्चा अंदर नाहे वञणो नम्मा अंदर वींदुस बच्चा अंदर नाहे वञणो मनो थिला नम्मा अंदर वींदुस हाणे हिकड़े जिद ते हुसैन आ हिकड़े पासे मुंहिंजा दोस्त अजीज फरमाने मुस्तफा है लेकिन जंहिंमें अल्लाह जी रज़ा सभिनी खे उन में राज़ी रहणो आ देर कान थी आ उम्मे सलमा जे दिल में इहा रहमदिली कंहिं पैदा कई जो जेको दिलनि जा राज़ ॼाणंदो पिया तब्दील कंदो उम्मे सलमा के मनाओ करण वारो केरा जो महबूब मुस्तफा जवाब दे महबूब मुस्तफा मनाओ करण वारो परी उन जे दिल में रहम के जब जण वारो केरा जो रब्बे जुल जलाला दिल में रहम तो अचे दिल में रहम तो अचे इश्क में चवण दे त अजीब आवाज तो अचे हिन महबूब हुसैन के छोटी रोकी अम्मा उम्मे सलमा सुहणी मुझे दिल पर हुसैन के इजाजत दिनिया सुनो हुसैन अंदर हुजरे में वयो अंदर हुजरे में केरा जो मदीने जो ताजदार जवाब ले केरा जो ताजदार मदीना कोया मुझो सुनो दिल पर हुसैन वयो आका छा फरमायो ओहो फरिश्तो आयो जेको अग में कदे को ना आयो उन सा खुसूसी कलाम करनो ओहो फरिश्तो आयो जेको अग में कदे को ना आयो वनी केर रहयो जो हुसैन वनी रहयो के बिजते अचण जी इजाजत ना है उनके खुदा जे तरफ का अगर अचण जी इजाजत आहे वो केरा जो सुनो हुसैना
जिते कंहिंखे बि इजाज़त नाहे उते कंहिंखे इजाज़त आहे ॻाल्हाए कंहिंखे इजाज़त आहे चवण दे मूंखे को दुनिया जे अंदरि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब मुस्तफ़ा जे पाक नमाज़ जे अंदरि सजदे जे सूरत में इमामुल अंबिया जे इमामत जे सूरत में फर्ज़ी नमाज जे सूरत में नफली नमाज नाहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नफली नमाज नाहे तहज्जुद जी नमाज नाहे फर्ज़ी नमाज इनफरादी नमाज नाहे इज्तिमाई नमाज इमामुल अंबिया मुसल्ले ते बारगाह रब्बुल इज्जत में मौजूद आ सहाबा जी जमात मौजूद आ सुभान रब्बियल आला हली रहियो पेशानी सजदे में आ रब्बुल इज्जत जे दरबार में आ पेशानी जमीन ते आ महबूब जी हाजिर रब्बे जुल जलाल जे दरबार में आ पुष्ट ते वेहण वारो केरा तो जे वेहण वारो बेहारे रहियो लेकिन मुझे करीम मुस्तफ़ा जे उन पाक लफ्ज़न ते निहार मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो फकरे तो अन उअज्जिलहु मां मुस्तफ़ा जे दिल इजाज़त न ॾिनी मां मुस्तफ़ा इनखे बुरो समझो छाखे बुरो समझो त मां सजदे में जल्दी कयां ऐं मुंहिंजो बचड़ो सवारीअ ते वेही पंहिंजो आराम न करे सवारीअ मां ढव न करे छो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे ही उहो हुसैन आहे जेके नेज़े ते बि सवारी करणी आहे ही उहो हुसैन आहे जेके करबला जे मैदान ते सवारी करणी आहे इन हुसैन खे सवारी कराए ढव कराया तेज ते सजदे मां मथे न थींदो आहे जेस ते रज़ा पंहिंजे ते हुसैन न लहंदो आहे दुनिया के पैगाम पहुतो ओ दुनिया वारा गौर त कयो जेको इमामुल अंबिया जंहिंजे लाइ अल्लाह कायनात पैदा फरमाया ओ उन कायनात जे खालिक जे इबादत में मसरूफ आ हिकड़े पासे उन जी रज़ा बे पासे हुसैन जी रज़ा दरमियान में महबूब मुस्तफ़ा ॿुधाए त मुंहिंजे मुस्तफ़ा कंहिंजे रज़ा खे क़बूल कयो जो दुनिया खे ॾेखारियो वियो त मां मुस्तफ़ा हुसैन जे रज़ा खे क़बूल कयो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उहो ई कंदो आहे जंहिंजो हुकुम गला गला जंहिंजो हुकुम मुंहिंजो बेनियाज़ रब ख़ुदा ता फरमाईंदो आहे हुकुम मुंहिंजे रब जो आहे लेकिन दुनिया खे ॿुधायो वियो आहे ओ दुनिया वारो निहारियो ओ इहो हिकिड़ो मामिलो कोन्हे को जुमे जी नमाज़ आहे महबूब मुस्तफ़ा ख़ुतबो ॾेई रहियो आहे लखनि जी जमात सहाबा जी मौजूद आहे अचानक दरमियान में ख़ुतबे जे दौरान हसन हुसैन निकिरनि था मां अर्ज़ कयो ख़ुदा तव्हांखे मदीनो ॾेखारे त ख़बर पए त गुंबज़ खज़रा काथों आहे महबूब जो मेहराब काथों आहे हसनैन करीमैन जे अचण वञण जी जगह काथों ख़ुदा तव्हांखे मदीने तैयबा जो दीदार फरमाए जुमे जो ख़ुतबो करीमा का ॾेई रहियो आहे हसनैन करीमैन ईंदा आहिनि महबूब ख़ुतबो हथ में छॾीनि था तवजह कर अहम ॻाल्हि जे तरफ़ पियो अचां महबूब ख़ुतबो हथ में छॾे करे सिफ़ुनि खे चीरींदा वञनि था वञी पंहिंजे बचड़नि खे खणनि था ॿिन्ही खे खणी करे चिमड़ियूं ॾींदा अचनि था मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मेहराब में हिन पासे वेहारे करे बक़ाया ख़ुतबो मुंहिंजो मुस्तफ़ा ॾेई रहियो आहे हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे अगरि मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि सहाबी खे इशारो ॾे ॿुधाए उहो जान क़ुर्बान करे महबूब जे बचड़नि खे खणी अचे हा या न अचे हा जवाब खणी अचे हा न अचे हा जॾहिं हिकिड़े सहाबी खे इशारो मिले उहो त कुल्हनि ते खणी अचे पोइ महबूब ईअं छो न कयो मुंहिंजो महबूब ॾिसी रहियो आहे तमामु सहाबा जो दीदूं मां मुस्तफ़ा जे चहिरे मुबारक में छो त सहाबा जी दीद थींदी आहे महबूब जो चहिरो हूंदो आहे तॾहिं सहाबा जी ईद थींदी आहे सहाबा ईद करे रहिया आहिनि दीदार मुस्तफ़ा करे रहिया आहिनि मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन दीदार जे विच में उन्हनि जे दरमियान में रुख़ न विझी करे बज़ाते ख़ुद बनफ़्स नफ़ीस वञी करे तमामु सहाबा जो तवज्जो छिकाइण थो चाहे हेॾे निहारियो जंहिंसां तव्हां प्यार था कयो जंहिंसां तव्हां दिलि ॻाल्हाइणा प्यार था कयो जंहिं मुस्तफ़ा जे मथां बच्चा ॿार क़ुर्बान था कयो उहो मुस्तफ़ा भी प्यार करे तो कंहिंसां थो करे हिकिड़ो हसन सां थो करे ॿियो हुसैन सां थो करे पंहिंजे मोहब्बत जो इज़हार कंदे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात व बरकात ख़ुतबो में छॾे करे हसनैन करीमैन खे खणी आया राज़ कहिड़ो हो जो उन्हनि सां बि प्यार हो उम्मत सां बि प्यार हो जवाब ॾे जुमिलो साॻियो आयो कुल्हे ते खयूं छाजे लाइ हसनैन सां बि प्यार आहे उम्मत सां बि प्यार आहे ख़ुतबो छॾियो छाजे लाइ
हसनैन करीमैन सां भी प्यारा उम्मत सां भी प्यारा जरा है जुमलो बुधण मुझा दोस्त अजीज कवारा कजा कीअं प्यारा उम्मत सां हसनैन करीमैन सां प्यार त समझ में अची वियो उम्मत सां प्यार कीअं छो त मुझे महबूब मुस्तफ़ा के ख़बर आहे महबूब मुस्तफ़ा के ख़बर आहे अम्मा उम्मे सलमा अखियुनि ॾिठी गवाह हुआ अम्मा फरमाए थी अचानक अंदर मुझे मुस्तफ़ा करीम जे सिसकिन सां रोअण जो आवाज़ अची वियो छा आयो ॻाल्हा छा ॻाल्हा छा आयो अखियुनि ॾिठी गवाह केरा जो उम्मे सलमा चाची फरमाए मुझे मुस्तफ़ा करीम जे रोअण जो आवाज़ आयो अम्मा साण फरमाए थी हाणे मूंखां बि बर्दाश्त न थी सघियो महबूब जे रोअण जो आवाज़ अचे उम्मे सलमा कीअं बर्दाश्त करे फरमाइनि थियूं पाण त जीअं जो दरड़ो खोलियुमि ॾिसां त मुंहिंजे महबूब जे छातीअ सां सुहिणो हुसैन चंबड़ियो पियो आहे छा सां चंबड़ियो पियो आहे जवाब ॾे मुसलमान छा सां चंबड़ियो पियो आहे जो छातीअ मुस्तफ़ा सां चंबड़ियो पियो आहे अलम नशरह लक सदरक वारे सीने में चंबड़ियो पियो आहे उन सीने में चंबड़ियो पियो आहे जिते सदाई क़ुरान लहंदो आहे ऐं उते नज़म चंबड़ंदो आहे जो क़ुरान करीम वारी जॻह ते हू सुहिणो हुसैन चंबड़ियो पियो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा लुड़क लाड़े रहियो आहे उम्मे सलमा सुहिणी फरमाए थी मां हैरत में अची करसि के या रसूल अल्लाह हे रोअण जो छा राज़ मुझे करीमा का फरमायो ओ मुझी सुनी उम्मे सलमा हाणे जेको मलाए फरिश्तो आयो आ गौर कजा जेको फरिश्तो आयो आ उन जे पैगाम ॾिनो आ मुझे हिन दिल पर हुसैन जेला मुंहिंजा उम्मती मुझे हिन बचड़े खे करबला जे मैदान में शहीद करे छॾींदा कंहिंखे फरमायो गाला मुसलमान के फरमायो उम्मे सलमा साइण के करीम मुस्तफ़ा जे अखड़न में लुड़क लड़ी आया महबूब मुस्तफ़ा जे अखड़न जा लुड़क बुधाइन था त गमे हुसैन में रोण मुझे मुस्तफ़ा जी सुन्नत इश्क हुसैन में रोण मुझे करीमा का जी सुन्नता अखड़न के आलो करण मुझे करीमा का जी सुन्नता सुने उम्मे सलमा जी सुन्नता मुझा दोस्त अजीज मुझे करीमा का फरमाए छॾियो त मुझे हिन बचड़े हुसैन जे लाइ पैगाम आयो आहे ख़बर त अॻे ई हुई पैगाम खे आम करणो आहे कीअं आम कजे जीअं रब फरमाईंदो आहे कंदो आहे ताजदार मदीना मुझा दोस्त अजीज उहा मिठड़ी उहा शीशड़ी बि कंहिंजे हवाले कई मुझे महबूब मुस्तफ़ा जे इल्म ग़ैब ता कुर्बान वञा दरवाज़े ते कंहिंखे बिहारियो जेके राज़ ॿुधाइणो हुयो दरवाज़े ते कंहिंखे ॿुधाए बिहारियो जेके मिठड़ी ॾियणी हुई दरवाज़े ते कंहिंखे बिहारियो जंहिंजी ख़बर हुई त मुंहिंजे हुसैन जे शहीद थियण ताईं हीअ ज़िंदा हूंदी इल्म ग़ैब मुझे महबूब मुस्तफ़ा जो हुजे भी छो न जंहिंखां आलिमुल ग़ैब ख़ुदि कुझो कोन्हे उनखां इल्म ग़ैब छा कुझो हूंदो उनखां मख़लूक छा कुझी हूंदी अज़ीज़ा ने मन वरी मोटी साॻी जॻह ते अचां इहे ॿई ॻाल्हियूं पुछी सघी थो सजण साईं जा ग़ुलाम करे तवे बूबक शहर जे अंदरि सुभाणे सवाल खां अॼु तोखे जवाबु ॾेई वञा त हसनैन करीमैन सां त प्यार ज़ाहिर आहे लेकिन हसनैन करीमैन खे कुलनि ते खणण मां उम्मत सां प्यार जो सबूत कहिड़ो आहे जुमे जो ख़ुतबो छॾे करे हसनैन करीमैन खे खणण मां उहो त प्यार ज़ाहिर आहे उम्मत जो प्यार किथों आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे त करबला जे मैदान में मुझे इन बचड़े हुसैन के शहीद करण वाला के ॿिया कोन हूंदा मुंहिंजा उम्मती हूंदा मुंहिंजे कलमो पढ़ण वारा हूंदा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जुमे जो ख़ुतबो टोड़े करे सहाबा खे ॿुधाइण थो चाहे हे राज़ ॾिसो हे पंहिंजे पोयर सां ॻाल्हियूं कजो तव्हांजो पोयर सां करे ता त करबला जे मैदान ते मैसेज पहुचे जेॾी महिल मुंहिंजो सुहिणो हुसैन ऐलान करे ओ मुंहिंजे नाने ते कलमा पढ़ण वारो हेॾे निहारियो हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं जेको बीठो आहे उहो काइनात जो अकेलो इंसान आहे हिन वक़्तु काइनात में कोई नवाज़ रसूल नाहे अगर आहे त हिकिड़ो हुसैन आहे इमाम अली मक़ाम
इमाम अली मकाम जो इहो खुतबो ॾियण मुझे महबूब मुस्तफ़ा के ख़बर आहे मुझे महबूब मुस्तफ़ा जो तरबियत याफ़्ता है मुझे हबीब के ख़बर आहे मन मुंहिंजो को उम्मती इन सॼे मंज़र खे यादि करे चवे मूंखे बाबे हीअ ॻाल्हि ॿुधाई हुई नाने हीअ ॻाल्हि ॿुधाई हुई चाचे हीअ ॻाल्हि ॿुधाई हुई मन इन इरादे खां बाज़ अचे छो त मुंहिंजो महबूब दुआऊं घुरंदो आहे कंहिंला चओ गुनाहगार उम्मत लाइ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ॿई ॻाल्हियूं वाॾो उम्मत लाइ रोई दुआऊं बि घुरंदो आहे वरी उम्मत जो ई पैगाम पहुचंदो आहे त तुंहिंजे न बचड़े जे हथ खून में रंगण वारा बि तुंहिंजा उम्मती हूंदा बाज़ार में कुल्ले ते खणी महबूब मुस्तफ़ा घुमाईंदो आहे उम्मत सां प्यार आहे बाज़ार वारा ॾिसण त हीअं कंहिं न कयो आहे जीअं महबूब मुस्तफ़ा कयो आहे त इहो मैसेज करबला ताईं पहुचे त ही उहे जवान आहिनि जेके महबूब मुस्तफ़ा जे कुलड़नि जा सवार हूंदा आहिनि बाज़ार में छा जे लाइ घुमिया मस्जिद नबवी में इन जे लाइ घुमिया त सहाबा खे ख़बर पवे बाज़ार में इन जे लाइ घुमिया काफ़िला ईंदा हुआ तिजारत जे नियत सां मुख़्तलिफ़ मुल्कनि जा काफ़िला ईंदा हुया दुनिया ताईं ख़बर पहुचे त महबूब मुस्तफ़ा पंहिंजे नवासन हसनैन करीमैन के कुलड़नि ते खणी मदीने जूं गलियूं घुमाईंदो आहे कैसा प्यारा गला गला कैसा प्यारा ये कौन कुछ ने मुझे मुसलमान बात थोड़ो कुछ जो किसो कर बलवा रन जो तबुदी अज अखड़न आप वहायो के दसूर ऐसके त्यों सिरत सही जन दीन नाने जो बचायो के दसूर ऐसके त्यों सिरत सही जन दीन नाने जो बचायो ख्याल में आड़ हुदा अल्लाह दुलमदीने मारे जा कंदा कुलेड़न तेज सवारी हो अज शहर मदीनो छदे बचड़न अज शहर मदीनो छदे बचड़न वञिण पट खे तवसायो सिरत सही जन दीन नाने जो बचायो करे तत तलबी वारी हुजे ढुक पाणी अनाज प्यासा हुजने केर आबे कहो सरजा जे मालिक आबे कहो सरजा जे मालिक कह जो किस्मत तन के करायो के दसूर सके त्यों सिरत सही जन दीन नाने जो बचायो सुभान अल्लाह हिकड़े मिनट जेला मैदान ज़ार ते निगाह कर पहले मुझे महबूब जे आल ते दुरूद पढ़ तमाज़ बयान कया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अजीज़ान मन एंड जी तरफ मोटा पे मौजूद तमाम घणो टिड़ी वियो अज़ीज़ाने मन मैदान करबला जे अंदर कहिड़े मैदान में जवाब दे मैदान गाला गाला मैदान करबला जे अंदर अजीज दोस्तों मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ात जेको हुज्जत जो खुतबो ॾिनो उन खुतबे जो राज़ कहिड़ो हुयो राज़ खुतबे में इहो हुयो मुझे सुणे इमाम अली मकाम के ख़बर त ताइफ जे मैदान में मुझे नाने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं पर
पोइ बि मुंहिंजे सुहिणे महबूब उन्हनि जे लाइ ख़ैर जी दुआ घुरी आहे। हिकिड़े पासे अली अकबर जवान क़ुर्बान थी चुको आहे, हिकिड़े पासे सुहिणो कासिम शहीद थी चुको आहे, हिकिड़े पासे मासूम अली असगर शहीद थी चुको आहे, हिकिड़े पासे गाज़ी अब्बास बिन अली शहीद थी चुको आहे, अबू बकर बिन अली शहीद थी चुको आहे, उमर बिन अली शहीद थी चुको आहे, उस्मान बिन अली शहीद थी चुको आहे, औनो मोहम्मद शहीद थी चुका है। एतिरनि बचड़नि जे शहादत जे बावजूद, भाइरनि जे शहादत जे बावजूद उन्हनि मां का चङाईअ जी उमेद बाक़ी न आहे, पर पोइ बि मुंहिंजो हुसैन उन्हनि खे ख़ुतबो ॾेई रहियो आहे। गौर कजा अहम जुमले जे मथा एतिरे जे बावजूद भी इमाम अली मकाम खुतबो ॾेई रहियो आहे। ओ ज़ालिमो, ओ कलमे पढ़ण वारो, ज़रा हेॾे निगाह कयो तव्हां जे साम्हूं केरा। मां हींअर बि हुसैन ऐलान थो कयां, हेतिरी कुझु नाइंसाफ़ी करे चुका हो, मगर हींअर बि तौबा ताइब थी करे कलमो पढ़ी अस्तग़फ़ार पढ़ी करे मां हुसैन जे कदमनि में हलिया चो त मां हुसैन हाणे भी जन्नत जी ज़मानत ॾियण लाइ तयार आहियां। हालांकि जॾहिं एतिरो ज़ालिम ज़ुल्म कंदो आहे उन मां चङाई जी उमेद कान हूंदी आहे, उन जे बावजूद मुंहिंजो इमाम अली मक़ाम छो ॿुधाए रहियो आहे, ज़रा गौर कर। अली अकबर मोहमिना, अली असगर मोहमिना, सुहिणो कासिम मोहमिना, अबू बकर बिन अली मोहमिना, उस्मान बिन अली मोहमिना, उमर बिन अली मोहमिना, अब्बास बिन अली मोहमिना, सभिनी जो वारिस हींअर मैदान करबला में ज़ाते हुसैन आखिर में भी सरड़ो करे रहियो आहे। मुझे सुने हुसैन के खबर आहे ही उहे ज़ालिम चला मुझो महबूब मुस्तफा रोई दुआऊं घुरदो आहे। ओ मुझा मौला मुझे कलमे वारन जी भारत थई, मौला मुझे कलमे वारन के बख्श कजा, पांजे सुने नाने नबी जे सुन्नत के जिंदा कदे, पांजे सुने नाने नबी जो दर्द दिल में रखंदे आखिरी वक्त ते भी उन्हनि के मुझा दोस्त दावत ॾेई रहियो आहे। अगर हींअर भी अचो त मोमिन जो खून वारिस जे हैसियत में मुआफ़ करण जे लाइ तयार हां, तव्हांखे जहन्नम मां बचाइण जे लाइ तयार हां। इन करे तव्हां मूंसां त घटि न कई आहे, पर मूंखे पंहिंजे नाने जूं दुआऊं यादि थियूं अचनि, हुजत जो ख़ुतबो ॾेई रहियो आहे, इन करे ॾेई रहियो आहे। ओ ज़ालिमो, मोमिन जो खून वारिस माफ़ करे त माफ़ थी वेंदो, मगर जॾहिं हुसैन ते हथड़ो खणंदो हिते मोमिन जी ॻाल्हि नाहे, हुसैन सरापा दीन जे कातिल के कदे भी खुदा माफ कोन कंदो। मुझे दिल भर इमाम अली मकाम ज़ालिमन के खुतबो ॾिनो, मगर मुझे अल्लाह जन जे मुक़द्दर में जहन्नम के लिखी छॾियो। अल्लाह सुम्मुम बुकुमुन उमयुन बनाए छॾियो, उन्हनि ज़ाते हुसैन के कोन सुञातो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन ज़ाते हुसैन के कोन सुञातो। हिकिड़े मिंट जे लाइ गौर कर, हिकिड़े मिंट जे लाइ सोच कर। जॾहिं इमाम अली मकाम अल्लाह ताला जे कुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ा, उन जे मथां गौर कर। मुंहिंजे बेनियाज़ रब इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदमनि जे हेठां जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम आयो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम काती हथ में खणी आहे, बचड़ो चई रहियो आहे बाबा ज़रा अखिड़नि ते पटी ॿधजा, बाबा ज़रा अखिड़नि ते पटी ॿधजा, मतां बचड़े जो प्यार ग़ालिब अचे वञे, अल्लाह जे हुक्म में देर थी वञे, अल्लाह जे हुक्म में देर न कजा। बचड़ो बाबा खे ॿुधाए रहियो आहे, रब जो क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे, इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन। बेशक हिक पीउ जे लाइ बचड़े जी कुर्बानी
वॾी आज़माइश हिक पीउ जे लाइ बचड़े जी क़ुर्बानी वॾी आज़माइश ज़ाहिर में त इन आयत जो ताल्लुक इब्राहीम इस्माईल अलैहिस्सलाम सां आहे पर हक़ीक़त में उहो त सभु कुझु गुज़री चुको हक़ीक़त में मुंहिंजो ख़ुदा ॿुधाए रहियो आहे ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतीओ ओ मुंहिंजे महबूब जे बचड़नि सां प्यार करण वारो गौर कजो होॾा इब्राहीम अलैहिस्सलाम बि नबी आहे इस्माईल अलैहिस्सलाम बि नबी आहे बचड़ो नबी पंहिंजे बाबा खे चई रहियो आहे बाबा पंहिंजे अखिड़ियुनि ते कपिड़ो ॿधजा हेॾा मुंहिंजे महबूब जो बचड़ो हुसैन नबी त न आहे त नबीअ जे कुलनि जो सवारी करण वारो मगर मां अल्लाह उनखे मक़ाम केतिरो अता फरमायो आहे जो हिकिड़ो हिकिड़ो बचड़ो पंहिंजे हथड़नि सां तयार करे पंहिंजे बचड़े अली अकबर खे पंहिंजे नाने नबी जी दिस्तार पाराए पंहिंजे बचड़े अली अकबर जे हथ में पंहिंजे बाबा अलीअ जी तलवार ॾेई करे अल्लाह जे दरबार में अर्श मुअल्ला ॾे निहारे बचड़े खे इजाज़त ॾे मुंहिंजो हुसैन चई रहियो आहे जिस हाल में तू राज़ी वो हाल गवारा है जिस हाल में तू राज़ी वो हाल गवारा है इतना तो तू कह दे ये हुसैन हमारा है बेनियाज़ रब जे दरबार में मुझो सोड़ो हुसैन रज़ा में राज़ी रहण जे लाइ पंहिंजे बचड़नि खे तयार करे काॾे मोकिले रहियो आहे अल्लाह जे रज़ा जे लाइ अज़ीज़ाने मन अंदाज़ो लगा जॾहिं उहा घड़ी आहे मुंहिंजे दिल पर हुसैन हिक हिक बच्चे खे तयार पाण कयो आहे महार पाण झली आहे लगाम पाण पकड़ियो आहे तयार करे इजाज़त पाण ॾिनी आहे मोकिलायो पाण पर जॾहिं मुंहिंजो दिल पर हुसैन जो नंबर आयो आहे न अली अकबर जेको महार खे झले न अली असग़र जेको बाबा खां मोकिलाए न दिल पर कासिम भाइटियो आहे जेको पंहिंजे चाचा जे महार में हथ विझे न अब्बास लंबरदार जेको भाउ जे सवारीअ जे महार खे रोके न अबू बकर बिन अली न उमर बिन अली न उस्मान बिन अली जेके पंहिंजे भाइड़े जी महार रोकीन अॼु भाइड़े जे महार में हथ विझण वारी केरा जो हिकिड़ी भेण से भेणा भेणा जेका औनो मोहम्मद गुमे ॾेई चुकी आहे ओ मुंहिंजा महबूब पहिरीं मुंहिंजा बचा ओ मुंहिंजा महबूब पहिरीं मुंहिंजा बचा पंहिंजे भाइड़े खे अल्लाह जे राह में तयार करे जॾहिं त पोइ ते बाक़ी हिकिड़ो बीमार ज़ैनुल आबिदीन बचो अज़ीज़ाने मन जॾहिं मुंहिंजे करीम आका जे कुलनि जे सवार आख़िरी दीदार करे भेण खे गले सां लाइ मोकिलायो हूंदो मकाम छा हूंदो मुंहिंजे सुणे लतीफ़ साईं दाह करे चयो त धरती धुबी लर्ज़ी थर थिया आसमान करह हुई कान रुगो हुयो नज़ारो नीह जो ज़मीन अर्श दे निहारे अर्श ज़मीन दे निहारे अर्श जा फरिश्ता ज़मीन दे निहारे मौला ही छा थी रहियो आहे मुंहिंजो मौला पंहिंजी बेनियाज़ी ज़ाहिर करे रहियो आहे एतिरे में मुंहिंजा दोस्त पंहिंजे भेण खां मोकिलाए जॾहिं दिलबर हुसैन तयारी कंदो आहे साम्हूं केरु रहंदी आहे चो 7 सालनि जी न्याणी हिकु पीउ जॾहिं पंहिंजे न्याणीअ खां रुगी काॾे घुमण वेंदो आहे मोकिलाईंदो आहे न्याणी भाकुर पाईंदी आहे त अखिड़ियुनि में लुड़क लड़ींदा जे वटि में न्याणी चवंदी आहे ओ मुंहिंजा बाबा कॾहिं मोट दे
मुझला छाणी दे बाबा हर पापो पाजे बचड़न जला सूखड़ी वाणी दोआ बाबा मुझला छाणी दे अजो अम्मा मुझे महबूब हुसैन सोनी जी न्याणी बीबी सकीना सोनी पाजे बाबा साईं के भाखड़ो पा करे हेडो प्यार करे करे हेडो मुझे महबूब इमाम अली मकाम जे गलड़न ते प्यार करण वारी न्याणी जडे निहारे चवंदी आ ओ मुझा बाबा कुछ घड़ियों पीओ त सिकला या वरी कंहिंखे भाकर पाईंदसि ओ मुसलमान गौर कर उन वक्त मुझे करीम रब जे बेनियाज़ीअ जे तरफ गौर कर होदा मुझे महबूब मुस्तफा जे ज़ात दे निहार होदा अली अल मुर्तज़ा दे निहार होदा बतूल सन दे निहार बस ई जवान त जदे सुने लतीफ दा करे चंदर टुकड़ा करबला जा मादर थे मेड़ियास माँ दिया रब जे रज़ा में राज़ी ज़रूरा मगर पोप माँ अज करबला जे मैदान में ज़मीन ता पत्थरियों मेड़े रहिया बतूल सण दिसे का पर्देदारा जेका मैदान करबला के बुहारो दे रहिया पत्थरियों मेड़े रहिया केरा बीकाई ना है हसनैन करीमैन जी अमड़िया सोने लतीफ सरकार तस्दीक कदे चयो त कुकरा करबला जा मादर थे मेड़ियास गलन तारत फड़ा सुने अली ते उखियास मिड़ई माफ कयास खालिक बदले को जे कलमे पढ़ने वाला मुसलमान जिन्न हली आया जिन्न जा सरदार आया ओ सुना हुसैन अज हुकूमत कर छा थींदी फरात नदी बराए जो की मन दे मुझो दिलबर हुसैन जे हटी परे जो या ताकत बसा के दुनिया मगर मुझे रब जे ज़ात जे को आदम अलैहिस्सलाम जे वक्त में मलाइकन के जवाब दिनो इन्नी आलम मा ला तालमून असा वायदो निभाए रहे हो असा पांजे नाने नबी जो वायदो निभाए रहा हो असा पांजे सुने नाने नबी सा प्यार करने वाला हो अजीजाने मन जने सोनो अली अकबर दिल पर घोट जने न मैदान ज़ार में पहुंचो आ त जालिमन के खबर हुई तहे ओहो अली अकबर जंजे चेहरे जंजे मथे मुबारक जे मथा मुझे महबूब मुस्तफा जी दिस्तारा अली अकबर ओहो जने मदीने में निकले पियो तो सहाबी रोन मुझे महबूब मुस्तफा जा सहाबी रोई चन ओ अली अकबर सोना तो क्या दिसता हूँ महबूब मुस्तफा जो चेहरो याद ईंदो वासिको लाहींदा हूँ मदीने के न छड़ सुना अली अकबर ओ चेहरे मुस्तफा वारो ओ सुनो अली अकबर जॾहिं मैदान ज़ार में लहंदो आ तो खां तो पुछाओ मुसलमान गौर कर हिकड़े मिंट जे ला निहार जंहिं मूसा अलैहिस्सलाम जी मसनूई नक़ल कई उहो बि रब खे प्यारो वा पर जंहिंजो चेहरो रब बनायो ई पंहिंजे महबूब जहिड़ो आ उहो रब खे प्यारो आहे या न आहे ओ मुसलमान गौर कर उन सुणे अली अकबर जे उन पाक चेहरे जे मथा गौर कर जंहिंजो चेहरो महबूब मुस्तफा जे चेहरे जहिड़ो जंहिं चेहरे जा रब क़ुरान में कसम खणे वद्दुहा वल्लैल इज़ा सजा ओ चेहरे मुस्तफा अज सूरत अली अकबर में मैदान करबला में जे वक्त में मौजा दोस्त अजीज दुश्मनन के जन्म रसीद करे रहवा दुश्मनन जो आयो बताल ये जो हथड़ो मथे खणे तलवार ते निगाह पवे ये पियो महसूस थे जण आसमान जा सभई सितारा अज सुने अली अकबर जे तलवार में चमकी रहा ने
अली अकबर सुने जे बाजू जी ताकत ॾिसी करे तमाम करबला जे पलीतन के खबर पइजी वई अज शेर खुदा जे बाजू जी ताकत जो मज़हर थी रहियो आहे अज़ीज़ान मल जॾहिं पंहिंजे शिकस्त खे ॾिठो मुनाफ़िकन पलीतन सलाह कई अली अकबर जे तलवार खे रोकण आसान कोन्हे इहा तलवार जेका 3 ॾींहं पाणीअ जे उञ न रोकी इहा तलवार जेका सोने कासिम जे शहादत न रोकी इहा तलवार जेका अब्बास लंबरदार जे शहादत न रोकी इहा तलवार जेका आनो मोहम्मद जे शहादत न रोकी इन तलवार खे इन अज़म खे कोई रोके कोन सघंदो चयो हिकिड़ो शर्त हिकिड़ो कम कयो इन सोने अली अकबर खे जेका मदीने में सुगरा रहाए आयो आहे उन सां वाइदो करे आयो आहे उन सां ॾाढो प्यार कंदो आहे यज़ीद ने सलाह कई सुने अली अकबर जे तलवार के रोकण जे लाइ ओ पलीतो मदीनो मदीनो कयो जेॾी महिल अली अकबर सुनो जंहिं भी पासे खां जे मदीनो मदीनो चओ जंहिं वक़्त में अली अकबर जे कननि ते मदीने जो आवाज़ पवंदो पंहिंजी भेण सुहरा याद ईंदी जेके मुंहिंजे करीम रब हू बहू शबीह फातिमत ज़हरा बनायो बतूल साईं जे चेहरे वारी बतूल साईं जे सूरत जहिड़ी मुंहिंजे करीम रब बनाई आहे उहा याद ईंदी पोइ सुणो अली अकबर पंहिंजे भेण जे याद में पंहिंजे नाने नबी पाक ते दुरूद सलाम पढ़ण जे लाइ मदीने ॾे मोहर कंदो पोइ देर न कजो ज़ालिमो पंहिंजो कमु करे वठिजो थियो बि मदीनो मदीनो कयो वयो सुने अली अकबर मदीने ॾे निगाह करे सलातो सलाम शुरू कयो दुश्मननि पंहिंजो कमु तमामु करे छॾियो सुनो अली अकबर ज़मीन ते ईंदे पंहिंजे बाबा साईं खे सॾो करे या बता ओ मुंहिंजा दिल भर बाबा हाणे हली आहे दुनिया जी तारीख़ गवाह आहे मुसलमानो इमाम आली मक़ाम मैदान करबला में पहुचंदा आहिनि हिकिड़ो बि अछो मौजूद न हूंदो आहे पर जॾहिं अली अकबर सोने खे पंहिंजे कुल्हड़नि ते खणी ख़ीमर ताईं ईंदा आहिनि त सॼी सुहारी अची थी ओ मुसलमानो हिकिड़े मिंट जे लाइ इन मंज़र खे महसूस कर ओ कलमे पढ़ण वारा अॼु मुंहिंजे सोने इमाम आली मक़ाम जे सुहिणे नाले जे नियाज़ ते चिड़ करण वारा ओ मुसलमान गौर त कर मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे निस्बत जे शैन ते चिड़ण वारा चिड़ न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा निस्बत कंहिंजी आहे उन निस्बत ॾे निहारी दे त इंशाअल्लाह बेड़ो पार थी वेंदो वरन जेकर तोखे निमाज़न ते बावर आहे त नमाज़ी ॿिया बि घणा हुया मुंहिंजे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी दरबार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ज़ाते हुसैन अचनि था मैदान ज़ार जे अंदरि तॾहिं बि दुश्मननि इहो ई तरीक़ो अख़्तियार कयो ॾिठो जंहिंजे बचड़े खे न रोके सघियासीं उन हुसैन खे कीअं रोकींदासीं मुंहिंजा दोस्त पंहिंजी चाल मुझे दिलबर हुसैन के उन जलाल में ॾिसी करे उन जुल्फकार के वहदो ॾिसी करे अल्लाह अकबर अज़ान जो आवाज़ ॾिनो उन्हनि खे ख़बर हुई त सुहिणो हुसैन उन अलीअ जो बचड़ो आहे जंहिं अली कॾहिं निमाज़ क़ज़ा कान कई आहे जंहिंजे बाबे निमाज़ क़ज़ा कान कई आहे उन जो बचड़ो निमाज़ क़ज़ा कीअं कंदो दुश्मन इहा चाल चलंदे अज़ान जो आवाज़ ॾिनो मुंहिंजे सुहिणे इमाम आली मक़ाम अल्लाह जे रब्बुल इज़्ज़त में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे पेशानी खे झुकाईंदे अल्लाह जे रज़ा खे क़बूल कंदे तलवार खे मिहान में विधो आहे अल्लाह जे रज़ा खे क़बूल करे निमाज़ जी तयारी कई आहे दुश्मननि पंहिंजो कमु कयो आहे पैगाम हुसैन दुनिया खे मिली रहियो आहे ओ दुनिया वारो अगर मां हुसैन सां प्यार कयो था त पोइ ज़िंदगीअ में कॾहिं बि ॿिनि शयुनि जे दामन खे न छॾिजो हिकिड़ो निमाज़ खे न छॾिजो ॿियो सब्र खे कॾहिं बि न छॾिजो मुंहिंजे इमाम आली मक़ाम पैगाम ॾिनो आहे दुनिया खे और दुनिया वारो जीअं मां सुहिणे हुसैन पंहिंजे दुश्मन खे आख़िरी टाइम
क़यामत ताईं बि उनखे मुंहिंजा दोस्त तौबह जो मौक़ो ॾिनो आहे। अॼु इमाम आली मक़ाम बि पैगाम ॾेई रहियो आहे। ओ दुनिया जूं नंढड़ियूं नंढड़ियूं दुश्मनियूं करण वारो, ओ दुनिया जे थोड़ियुनि थोड़ियुनि ॻाल्हियुनि ते नाराज़ थी वेहण वारो, वार करण खां पहिरीं सोचजो अगरि हुसैनी आहीं त पहिरीं वार में पहल न कजां, पहिरीं उनखे तौबह जो मौक़ो ॾिजां। भले जो तोखे यकीन आहे त मुंहिंजो ॾोही आहे, भले जो तोखे पक आहे त मुंहिंजो ॾोही आहे, पर पोइ बि उनखे तौबह जो मौक़ो ॾिजां, उनखे माफ़ी घुरण जो मौक़ो ॾिजां। जे थोड़ी बि लचक करे त उनखे मुआफ़ करे छॾिजां। छो त सुणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो फरमान आहे त सभ खां वधीक फलाद कंहिंखे मुआफ़ करणा। ऐं मुंहिंजे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जो कसम खणी फरमायो त मां मुस्तफ़ा टिनि शयुनि जी गारंटी थो ॾियां, जेको बि इन टिनि शयुनि ते अमल कंदो मां मुस्तफ़ा रब जो कसम खणी थो चवां कॾहिं बि ॾुखियो कोन थींदो। या रसूल अल्लाह कहिड़ो? मुंहिंजे करीम आका फरमायो अल्लाह जे राह में कसरत सां सदको ख़ैरात करण वारो कॾहिं बि सुञो कोन थींदो। मां मुस्तफ़ा ऐलान करे थो छॾियां। नंबर 2, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿिए खे मुआफ़ करण वारे जी इज़त कॾहिं बि घटि न थींदी। मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां। ओ मुसलमानो हिक ॿिए खे मुआफ़ कयो, ओ मुसलमानो हिक ॿिए खे मुआफ़ कयो। सुणे हुसैन जी पूरी सीरत तय्यब ॾिसो केतिरो मौक़ो ॾिनो वियो ज़ालिमनि खे। तो जेकॾहिं हुसैनी आहीं त ॿिए खे मुआफ़ करण जो रस्तो अख़्तियार कर। तूं ज़मीन वारे खे मुआफ़ कंदे आसमान वारो तोखे मुआफ़ करे छॾींदो। इन मुआफ़ करण सां मुहबतूं वधंदियूं, मुआफ़ करण सां झगड़ा ख़त्म थींदा, मुहबतूं वधंदियूं, झगड़ा ख़त्म थींदा, ख़ुदा जूं रहमतूं ईंदियूं, बरकतूं ईंदियूं, अमन ऐं सलामती थी वेंदी। 3 नंबर ते मुंहिंजे करीम आका फरमायो दुनिया जे आॾो हथ फैलाइण वारो केरु? ॻाल्हि दुनिया जे आॾो हथ फैलाइण वारो जंहिंजो आसरो माण्हू पियो हुजे त ॾिनऊं त मुंहिंजो गुज़र थींदो न त कोन थींदो। करीम आका फरमायो मां मुस्तफ़ा करीम कसम खणी थो चवां त इन जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे कुदरत जे रहमत जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहे ऐं मुहताजीअ जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। दुनिया जे आॾो हथ न फैलायो। ॾिसंदा हो न, ज़िंदा मिसाल ॾियां, हिकिड़ो ई मिसाल काफ़ी आहे। आकिलारा इशारस्त बंदियूं खणी जेके वेचारा दरड़े दरड़े ते पिनंदा आहिनि। शुरूआत कयूं नंढड़ी कोठड़ीअ खां, अॼु करोड़पति बणिजी विया, एसियूं बंगला कमरा थी विया, पर उहा पिनण जी